अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ में भलीकार मैं राजा अल्ताफ़ अब्बासी। हिते एक ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दादू शहर के छाणो शाहबाद जी रहवासी गुरबत ऐं लाचारी सबब ज़हनी माज़ूर नौजवान नारी जो इलाज न थी सघियो आहे। गुरबत सबब खानदान पंहिंजे नौजवान नारी के जंजीर हणी वण सां ॿधी छॾियो आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त गुरबत ऐं लाचारी सबब ज़हनी माज़ूर नौजवान नारी जो इलाज न थी सघियो आहे। गुरबत सबब खानदान पंहिंजे नौजवान नारी के जंजीर हणी वण सां ॿधी छॾियो आहे। इन हवाले सां असां गॾु असांजो रिपोर्टर मौजूदु आहे न्याज़ चांडी, हुन खां पुछंदासीं त हुन वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि। जी न्याज़, असांखे आगाह कजो। जी बिल्कुल राजा अल्ताफ़, दादू शहर के छाणो शाहबाद वाला है जिनके 28 साल नौजवान नारी है जन्नत सहारण जेका केतिरो ई अर्से खां वठी ज़हनी माज़ूर हुजण जे करे उन्हनि खे पंहिंजे खानदान जेको आहे वण सां ॿधे छॾियो आहे। उनजे वालिद जेको आहे गुल मोहम्मद सहारण, उनजो चवणु आहे त गुरबत ऐं लाचारी सबब नारी जो इलाज न कराए सघिया आहियूं ऐं सिविल अस्पताल दादू में उनखे इलाज लाइ ॾेखारियो, लेकिन उतां डॉक्टर जवाबु ॾेई छॾियो, जंहिंखां पोइ उन नारी खे गुरबत ऐं बेवसी सबब जो आहे घर में वण में लचीरो हणी ॿधे छॾियो आहे। उहो नारी केतिरे ई अरसे खां वठी उते ॿधल आहे। जॾहिं त हुनजी अमड़ जेका आहे उहो पंहिंजी बेवसी ज़ाहिर कंदे हुन चयो आहे त मुड़ुस बीमार आहे, जंहिं सबब ॿियनि जे घर में कमकार करे घर वासियुनि जो पेट पाले रही आहे ऐं नारी जो हू इलाज किथां कराए। ऐं उन मौक़े ते दादू इशू खे दुख जा दास्तान ॿुधाईंदे नारी जी जेका अमड़ आहे उहा अखियुनि मां लुड़क पिणु हारे वेठी आहे ऐं हुन सिंध हुकूमत ऐं वक़्तवारनि खां इहो मुतालबो कयो आहे त नारी जो ज़हनी माज़ूर नारी जो जेको आहे इलाज कराए उनजी ज़िंदगी बचाई वञे। जी वॾी महिरबानी न्याज़, तव्हां असांखे आगाह कयो। नाज़रीन, तव्हांखे हिते छाणो शाहबाद मां हिकु ख़बर ॾियूं पिया त 28 साल नौजवान नारी जन्नत सहारण केतिरनि ई सालनि खां वण में ॿधल आहे। गुरबत ऐं लाचारी सबब ज़हनी माज़ूर नौजवानी जो इलाज जेको आहे उहो न थी सघियो आहे। गुरबत सबब खानदान पंहिंजी नौजवान नारी खे जंजीर हणी वण सां ॿधी छॾियो आहे।